दोस्तों बकरियुनि जी पालना जे लाइ इहो इंतिहाई ज़रूरी आहे त तव्हां हर महीने बकरियुनि जो वज़न कयो। हीअ मशीन मां ॾिसी रहिया आहियो। इन मशीन में असीं बकरियुनि जो वज़न कंदा आहियूं त गुज़िरियल महीने बकरी जो वज़न छा हुयो ऐं महीने में हुन केतिरो वज़न वधायो आहे या घटायो आहे। पोइ इन बुनियादनि ते असीं बकरी जी ट्रीटमेंट कंदा आहियूं। मिसाल तौरु जेकॾहिं वज़न घटाए थी त इन जो मक़सदु इहो आहे त हुनखे डीवर्मिंग जी ज़रूरत आहे या चारे में को हुन सां मसइलो आहे। उन जे करे असां हर महीने जेको आहे सो उहो असां लाज़मी तौर ते कंदा आहियूं। हिन जी तौरु ज़रूरु कंदा आहियूं बकरियुनि जी। ऐं जेतिरियूं बि असां वटि बकरियूं आहिनि उनजो बाक़ाइदा रिकॉर्ड रखंदा आहियूं। ऐं हीअ इंतिहाई ज़रूरी आहे। जेकॾहिं अव्हां सुठो नाणो कमाइणु चाहियो था ऐं बकरियुनि जे कारोबार मां सुठी आमदनी चाहियो था त पोइ तव्हांखे हीअ तरीक़ाकार अख़्तियार करिणो पवंदो। ऐं शुक्र आहे असांजे जेके बि बकरियूं आहिनि उन्हनि सभिनी वज़न वधायो आहे। कंहिं बि बकरी या छेले असांजो वज़न न घटायो आहे। ॿी जेका अहम ॻाल्हि अव्हां सां करणु घुरां थो उहा इहा त रुॻो बकरियूं पालणु काफ़ी नथो हुजे। तव्हां बकरियूं पाले रुॻो हुनखे गाहु ॾियो त इन सां नाणो कोन कमाए सघंदव। उनजी वैक्सीनेशन ऐं उन सां ॿियो गॾु ॿियूं ज़रूरी शयूं आहिनि। हाणे हीअ टालियुनि जा वण आहिनि जेके असां बिल्कुलु कोट जे पासे में ई असांजी अॾु वहे थी, वाटर वहे थो। उन सां असां बड़ जा, टालियुनि जा, ॿेरियुनि जा, निमुनि जा ऐं हीअ अव्हां ॾिसो पिया हीअ असांजे कोट सां लाॻीतो हीअ वण हलिया विया। हाणे हितां खां असां हीअ बड़ आहे, अव्हां ॿेर जो वणु पोयां ॾिठो, उन सां गॾोगॾु हीअ निमुनि जा वण आहिनि जेके असां वठी आयासीं नंढियूं चकियूं। पर हाणे हीअ 8 फुट कोट आहे उन खां बि क्रॉस करे रहियूं आहिनि ऐं मथे चढ़ी रहियूं आहिनि इहे निमूं। हाणे निमूं अंदरि असांजे माहौल खे तमामु ज़बरदस्तु रखंदियूं ऐं बहितरु रखंदियूं। अहिड़ी तरह फार्म हाउस जे लाइ बकरियुनि जे लाइ अव्हांखे वण ज़रूरु पोखणा आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं अव्हां वटि पंहिंजी ज़मीन आहे त पोइ अव्हां इज़ाफ़ी आमदनी बि करे सघो था। मिसाल तौरु हीअ खजुनि जा वण आहिनि। हिन खजुनि जे वणनि खे 6-7 महीना थिया आहिनि। ईंदड़ साल हीअ खजियूं असांखे आमदनी ॾींदियूं। ऐं हिन पासे जेका ज़मीन मां ॾिसो पिया वाटर खां उहा उते असीं सोयाबीन पोखींदासीं ऐं ॿारो जेको ॾिसो पिया उते असीं सुहांजड़ो पोखींदासीं। सुहांजड़ो बकरियुनि जे लाइ तमामु घणो काराइतो ऐं ॾाढो अहम आहे। हीअ असां भिंडियूं पोखियूं हुयूं जमा 3-4 महीना असां भिंडियूं पोखियूं जंहिंमें असांजा वर्कर जेके हुआ उन्हनि बि फ़ाइदो वरितो। ऐं हीअ वण आहिनि अमलतास जा वण आहिनि जेके असांजे फार्म हाउस जे ॿाहिरां आहिनि। हीअ सुहांजड़े जो वणु आहे ऐं ॿिया सुहांजड़ा बि असां जाम पोखिया आहिनि ऐं अञा पोखींदासीं। हीअ अॾ जे किनारे सां तव्हां ॾिसो था। हीअ पाण मेन गेट खां हाणे अंदरि दाख़िलु थियूं था त अव्हांखे असां इहो ॾेखारे सघूं। हाणे हीअ असांजो शेड बि आहे। इहा असांजी ऑफिस आहे जेका अव्हांखे असां अॻु में वीडियोज़ में ॾेखारे चुका आहियूं। साम्हूं इहा हिननि जी वाड़ी आहे। हाणे शेड जे हेठां असां छा कयो आहे इहो सम्झण जी ज़रूरत आहे। हीअ वर्कशॉप आहे असांजो ऐं हिन वर्कशॉप में असांजी मशीनरी बि रखियलु आहे, कुतर जी मशीन बि रखियलु आहे। हाणे पाण शेड जे हेठां था हलूं। हीअ 7 फुट मथे पिलर आहिनि ऐं उनखां पोइ 10 फुट आहे। हीअ तव्हां जेको ॾिसो पिया केले जा सुकल पन बुनियादी तौर ते हीअ भाण जे मथां रखियलु आहिनि ऐं हीअ वर्मी कंपोज़ असां भाण ठाहियो आहे जेको DAP ऐं यूरिया जो बहितरीनु ट्रोड़ आहे। असां DAP ते 15-16 हज़ार असीं जेको आहे सो खणी था अचूं ऐं यूरिया बि असां 4.5-5 हज़ार ॿोरी था वठूं। उन सां गॾोगॾु वरी हिकिड़ी साइड असां कुकड़नि जे लाइ रखी आहे। असां 3-4 कुकड़ वठी आया हुआसीं। हाणे असां वटि तक़रीबन लॻभॻि 60 जे वेझो असां वटि कुकड़ मौजूदु आहिनि। हाणे हिननि कुकड़नि में तेज़ी सां वाध थी रही आहे। अञा असांखां थोरो बेतरतीबी थी वई ऐं हिननि जी इहा सोढ़ थी आहे। पर पोइ बि हिन जे लाइ इहो एरिया तमामु वॾो आहे ऐं असां देसी कुकड़ धारिया आहिनि। असां उहे फार्मी वग़ैरह कोन धारिया आहिनि, देसी कुकड़ धारिया आहिनि जंहिंमें नर बि आहिनि, मादियूं बि आहिनि ऐं अक्सर का कुकड़ आरे ते वेठल हूंदी आहे। हीउ मैदान आहे जिथे छटकार करणु तमामु ज़रूरी आहे ऐं असीं छटकार कंदा रहूं था। लोडर तव्हांजे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। तव्हां पीढ़ीअ ते माल खणी था वञो या पीढ़ीअ तां माल ख़रीद करे था अचो त तव्हां लोडर तव्हां वटि पंहिंजो हुजे, अजायनि किरायनि खां अव्हां बची सघो। उन सां गॾोगॾु हिन वक़्तु ही खाई पी हिते वाड़ी में बकरियूं बीठियूं आहिनि ऐं जंतर अॼुकल्ह असीं बकरियुनि खे ॾियूं था ऐं
हिननि खे अधु पाव असीं जेको आहे सो उहो अन्न जो बि फी ॿकरी खे रोज़ाना असीं उहो अन्न जो अधु पाव ॾियूं था त जीअं ॿकरी जी सिहत बहितरु रहे। कमज़ोर हुयूं गर्मी शदीद गर्मी जे करे, पर हाणे सिहतमंद थियूं आहिनि। मां ॾिसो पिया हीअ बरबरी ॿकरी आहे जेके बरी बि सॾनि था, उर्दू में वरी बरबरी हिनखे सॾींदा आहिनि। त इहे ॿकरियूं बि असां वटि आहिनि। पटेरी नसुल जूं ही ख़ूबसूरत ॿकरियूं बि असां वटि आहिनि। ऐं ॿियो असांजो जेके देसी ॿकरियूं आहिनि उहे बि असां वटि मौजूदु आहिनि। हिन ईद उल अज़हा ते असां काफ़ी छेला कढिया ऐं ॿकरियूं बि असां काफ़ी कढियूं आहिनि। हाणे वरी असां हिननि ॿकरियुनि जी ख़रीदारी जो सिलसिलो बि शुरू कंदासीं त जीअं ॿकरियूं असां वटि वॾे पैमाने ते मौजूदु हुजनि। हिन साल असां इहो फ़ैसिलो कयो आहे त छेला ख़रीद कंदासीं ऐं छेला ख़रीद करण खां पोइ असां उहे ईंदड़ ईद उल अज़हा ते विकिणंदासीं ऐं उन मां सुठो नाणो कमाइबो। ऐं हिन ईद उल अज़हा ते बि असां ईअं ई कयो हुयो। त इन हिसाब सां ॿकरियुनि जी पालना जे लाइ तमामु घणी जदीदियत जी ज़रूरत आहे। उनखे साइंसी बुनियादनि ते पालणो आहे ऐं उन्हनि ॿकरियुनि खे वक़्त ते वैक्सीन करणी आहे। ऐं जेकॾहिं वैक्सीन असीं नथा कयूं, ओचितो बीमारियूं अचनि थियूं त पोइ असांजा धणनि जा धण हलिया था वञनि ऐं पोइ असांखे हिकिड़े क़िस्म जी मायूसी थिए थी। हीअ ॾाकण तव्हां ॾिसो पिया या शेड ते मथे वेंदी आहे, वाड़ी में चरी शेड ते हली वेंदियूं आहिनि, उते वरी अलॻि पाणी जो बंदोबस्तु थियलु आहे ऐं उते बि गाह जो बंदोबस्तु थियलु आहे त ॿकरियूं उहे चरंदियूं रहंदियूं आहिनि। सो दोस्तो, अव्हांखे इहा गुज़ारिश आहे त तव्हां सब्सक्राइब कयो ऐं सदा आबाद ऐं ख़ुशि हुजो।